अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे शाह जो कलाम पहाकनि तौरु। दोस्तो जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां हिकिड़ी असां लेक्चर सीरीज़ असां स्टार्ट करे रखी आहे। सो इन में असां शाह लतीफ़ जी शाइरी में मुख़्तलिफ़ पहलू ॾिठा आहिनि। सो अॼु असांजो जेको टॉपिक आहे शाह लतीफ़ जा जेके शेर आहिनि उन्हनि में असीं जेको आहे उन्हनि खे असीं पहाकनि जे तौर ते कीअं था इस्तेमालु करे सघूं। शाह लतीफ़ जा यानी मुख़्तलिफ़ जेके शेर आहिनि उहे पहाकनि जे तौरु कीअं था इस्तेमालु थी सघनि। त दोस्तो दुनिया जी का बि ॿोली पहाकनि खां ख़ाली न आहे। सिंधी पहाका सिंध जी सुञाणप जा भंडार आहिनि जिन में साणी जे सभु ॼणनि माण्हुनि जी रहणी करणी, रस्मो रिवाज, तहज़ीब, तमदन, ॻण गवत, सान्याह ऐं सकाफ़त जा नक्श नज़र अचनि था। अच्छा दोस्तो हाणे असां ॾिसंदासीं त कहिड़ा कहिड़ा असीं जेके आहिनि शाह लतीफ़ जा शेर पहाकनि तौरु इस्तेमालु करे सघूं था। पहिरियों अंग्रेज़नि जो दौर हो, मुस्लमाननि में न की इल्मु हो न सुजागी, क़ौम खे गफ़लत जी निंड में ॾिसी वॾे वाक्य चवंदा हुआ। सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिलनि। त दोस्तो इन शेर खे असीं जॾहिं बि को बि सुस्ती कंदो, को बि घणी निंड करणु या सुता उथी जाग यानी सुम्हण खे हिते जेको आहे सुस्ती काहेली ऐं इन सां कंपेयर कयो वियो आहे। यानी सुता उथी जाग निंड न कजे एतिरी यानी एतिरा सुस्त न थियो, एतिरो न सुम्हो, छाकाणि त सुल्तानी सुहाग यानी तव्हांखे पंहिंजी मंज़िल मक़सदु तव्हांखे तॾहिं ई मिलंदो जॾहिं तव्हां उथंदव, जिदोजहद कंदव, कोशिशि कंदव, महिनत मुशक़त कंदव, निंड्रूं कंदे न मिलनि, निंड्रूं करण न मिलंदा। त दोस्तो इहो तव्हां पाण में बि जीअं जेको तव्हां जीअं मुंहिंजा ॿुधंदड़ आहियो उहे CSS या PCS या PMS वग़ैरह जी जीअं तयारी करे रहिया आहियो त इहे बि तव्हां हिक ॿिए लाइ बि इस्तेमालु करे सघो था। अगरि को सुस्ती करे थो त तव्हां चवंदा सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंड न कंदे न मिलनि। सो यानी त तव्हांखे जेका जेको आहे मंज़िल पंहिंजो मक़सदु पंहिंजो उहो जेको आहे सुस्ती सां न मिलंदो, उन लाइ महिनत करणी पवंदी। उन दौर में जॾहिं मुल्क जे ॿियनि क़ौमनि ॾांहुं ॾिसबो हो त तरक़ी जी राह में हिते गामज़न आहिनि ऐं मुस्लमान गाफ़िल आहिनि त उनखे होशियारु करण लाइ चइबो हो छपाता चढ़ी विया वञी पहुता तोड़, यानी ॿिया वञी तोड़ ते पहुता ऐं तव्हां जेको आहे पोइ ते रहिजी वियो। सो इहो मुस्लमान अंग्रेज़नि जे दौर में मुस्लमाननि लाइ बि इहे चया वेंदा हुआ। उनखां अलावा असां अॼु बि चई सघूं था त असां मुख़्तलिफ़ अगरि जेको आहे जीअं पाकिस्तानी क़ौम आहे उहा पोइ ते रहिजी वई आहे अगरि ॿियनि दुनिया जे मुल्कनि खां, सो असां उन्हनि जे लाइ इस्तेमालु करे सघूं था त ॿिया वञी तोड़ ते पहुता, ॿियनि तरक़ी करे वरिती आहे, असां पोइ ते रहिजी विया आहियूं। मौजूदा दौरु सुजागी ऐं बेदारी जो दौरु आहे। जागो जाड़ेजा समा सुख म सुम्हो, यानी उथो बेदार थियो, उथो बेदार थियो, समा सुख म सुम्हो, सुख सां सुम्ही न पओ, उथो जागो। सो दोस्तो इहो कंहिं बि उन में इस्तेमालु करे सघूं था। असां पंहिंजी पढ़ाई लाइ इस्तेमालु करे सघूं था इंडिविजुअली। असां कंहिं कोई माना पढ़ाई में सुस्ती करे थो, असां चऊं जागो जाड़ेजा समा सुख म सुम्हो, उथो महिनत कयो। इहो उनखां अलावा अगरि समाजी सतह ते अगरि असां ॾिसूं कलेक्टिवली असां एज़ अ क़ौम तौर ते, सो उन में बि असां चई सघूं था त जागो जाड़ेजा समा सुख म, तव्हांजे हक़नि ते दाड़ा था लॻनि, तव्हां जेको आहे समा सुख म सुम्हो, सुख सां न सुम्हो। अच्छा धरती सां प्यार कंदड़ हिक ॿिए खे शाह जे हिननि बैतनि सां मुखातिब थियनि था। हैफ़ तिनी खे होए वतन जनी विसारियो, जॾहिं को बि माण्हू पंहिंजे वतन खे विसारे वेहे थो ऐं पंहिंजे पंहिंजा इनफ़रादी मक़सदु जेको आहे पंहिंजे इज्तमाही ऐं क़ौमी मक़सदनि ते उन्हनि खे फ़ोकियत ॾिनी, इनफ़रादी मक़सदनि खे, त उन्हनि में असां चवंदासीं त हैफ़ तिनी खे होए वतन तिनी विसारियो, पंहिंजे जिन वतन खे छॾे करे पंहिंजे इनफ़रादी उन्हनि जेको आहे उन्हनि खे फ़ोकियत ॾिनी। उनखां अलावा ज़िंदगी में जिदोजहदी आहे जेका इंसान खे मंज़िल ताईं पहुचाए थी, त असां उन में चवंदासीं तती तदी का कान्हे वेल वेहण जी, मथां थिए हूंदा पेर न लही फिरी, यानी का बि वेल वेहण जी कोन्हे, चुप करे वेहण जी न आहे। सर्दी गर्मी जेको आहे ॾुख दर्द इहे सभु शयूं का कुझु बि हुजे त वेल वेहण जी न आहे, चुप करे वेहण जो वक़्तु न आहे। जेको आहे मथां थिए ऊंधा, जीअं हाणे ससुई आहे त माना हुनखे चवे थो त मथां जीअं तोखे ऊंधा थी पए, पेर न लही फिरी, तोखे जेको आहे पेर न लॻनि, तूं पंहिंजे पुनू खे ॻोल्हण में तूं माना वेही रही ऊंधा थी वञे ऐं जेको आहे पंहिंजा तोखे पेर न मिलनि, पंहिंजो मक़सदु न मिले। त दोस्तो जीअं असांखे पंहिंजा वॾड़ा ॿुधाईंदा आहिनि त
अॻु जो दौरु जेको हूंदो हुओ जेको आहे उन में काफ़ी मोहबत हूंदी हुई, काफ़ी जेको आहे सिक हूंदी हुई ऐं हिकिड़ो समाजी तरह ते हिकिड़ो मज़बूत मुआशिरो हुयो अॼु जे बनिस्बत। सो उन हवाले सां बि अगरि असां अॻु जे माज़ी में खे अॼु जी हालतुनि सां कंपेयर करे असां ॾिसंदासीं त पोइ हीअ अॻे जीअं जेको हारी नारी जेके बि हूंदा हुआ सो उहे जेके आहिनि फसलनि सां उन ते महिनत कंदा हुआ ऐं उन जूं तयारियूं थींदियूं हुयूं बाक़ाइदे। सो हाणे न से वण वणनि में यानी अॼु वण माना कपास जो फसल जीअं वण हूंदा आहिनि त फुटी जो फसल त न से वण वणनि में अॼु उहे असांखे फुटी जो फसल असांखे उहो नज़र नथो अचे ऐं न से का तयारियूं अॼु उहे फसलनि जे जूं जेके तयारियूं थींदियूं हुयूं उहे बि असांखे नज़र नथियूं अचनि। पसे बाज़ारियूं हीअणो मुंहुं लूण थिए अॼु बाज़ारियुनि खे ॾिसी करे मुंहिंजो अंदरु ईअं जीअं माना मुंहिंजो अंदरु ग़मगीन थो थिए, मुंहिंजो अंदरु वेही थो रहे, मुंहिंजो अंदरु सैड थो थी वञे खणी इंग्लिश में चइजे। सो उन हवाले सां सो माना पास्ट खे अगरि असां अॼु सां कंपेयर कंदासीं त असांखे इहो शेयर असांखे रिलेवेंट लॻंदो। असांखे अगरि का अहिड़ी का ॻाल्हि अची वञे थी बाबा अॻु जे अॻु वारे दौर में ईअं थींदो हुओ अॼु उहे न रहियूं आहिनि शयूं। सो इन में असांखे इहो कमु असां इस्तेमालु करे सघूं था। त दोस्तो अॻियो असांजो जेको शेयर आहे उहो आहे जीअं असां चवंदा आहियूं त अॻे माण्हू भला हूंदा हुआ, महिमान नवाज़ हूंदा हुआ ऐं जिन खे ॿियनि इंसाननि जो क़दुरु हूंदो हुयो, अहसासु हूंदो हुयो। वरी इन हवाले सां असां चवंदासीं वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो। जॾहिं असां ॾिसंदासीं अॼु उहे माण्हू न आहिनि जिन खे अहसासु हमदर्दी ऐं हिकिड़ो जज़्बो हूंदो हुओ, क़ौमी जज़्बो हूंदो हुओ। सो उन में असां चवंदासीं त उहे क़ीमती माण्हू उहे जेके वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो उहे हंज बि हिकिड़ो क़ीमती पखी आहे ऐं त उन हवाले सां त उहे माण्हू हलिया पिया वया वतन थियो वरी अॼु इहो असांजो वतन जेको आहे कूड़नि काइरनि जो। त अॼु हिते कूड़नि जो राज आहे, अॼु हिते कूड़ विकामजे थो, अॼु हिते ठग जेके आहिनि जेका आहिनि ठगी मिले थी, ठग मिलनि था असांखे। सो असांजो वतन जेको आहे असांजो जेको समाज आहे अहिड़नि माण्हुनि सां भरिजी वियो आहे। अच्छा उहो वण ई न आहे जंहिंखे हवा न लोॾियो हुजे। इश्क जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ असां जेके चई सघूं था त इश्क निपट नांग निपट ख़बर खाधनि खे पवे। असां चवंदासीं बाबा जेको आहे इश्क उहो आहे जेको करे सो तन खे ई ख़बर हूंदी। सो इश्क जे बारे में बि असां चई सघूं था इश्क न आहे रांदि जे था खेॾनि गभरू, यानी इश्क उहा रांदि न आहे जेके सेखड़ाट खेॾनि या जेके नया आहिनि या जेके सख़्तियूं बर्दाश्त न करे सघनि उन्हनि जी रांदि न आहे। त दोस्तो जेकॾहिं को दोस्त दूरि हूंदो आहे या रुसी वेंदो आहे त शाह जा तालिब मूमल जीअं निवड़त अच्छा त जॾहिं कोई रुसी वञे त असां चऊंसि त हुनखे मुयनसी माण्हू मुनासिबु न मेंदरा, यानी असां अॻे ई मुआ पिया आहियूं मूमल मेंदरे खे चए थी या असां चई सघूं था मुयनसी माण्हू मुनासिबु न मेंदरा, यानी त असां अॻे ई मुआ पिया आहियूं तूं असां सां लेखा कंदे। सो इन में असांखे इहो चई सघूं था त मुयनसी माण्हू मुनासिबु न मेंदरा, इहो तोखे न जुगाए मेंदरा, इहे मुंहिंजा राणा मुंहिंजा महबूब इहो तोखे न जुगाए जो तूं असां सां लेखा करी। अच्छा कंहिं प्यारे जो ओसीअड़ो या इंतज़ारु हूंदो आहे त हुनजे दिलि में हर वक़्तु ई सदा निकिरंदी आहे। मूं घर जे अचे थी मेंदरो महिमान पेकनि सूदो पाण घर तड़ घुरियां पिरीअ तां। त दोस्तो पेका जेके हूंदा आहिनि उहो आम रिवाजी असांजे मुआशिरे में औरत खे असां जा सभ खां वधीक उनखे अज़ीज़ आहिनि, प्यारा हूंदा आहिनि, उनजा माइट हूंदा आहिनि। सो अक्सर करे असांजे जेको समाज में उन्हनि खे तानो बि पेकनि ते ॾिनो वेंदो आहे। त इन हवाले सां पेका माना हिकिड़ो इहो आहे जो हिकिड़ो क़ीमती ऐं हिकिड़ो माना सभ खां वधीक प्यारी शइ जेकॾहिं कंसिडर थींदी आहे औरत लाइ। लेकिन हाणे महबूब जे अॻियां हाणे उहो छा थी चए त मूं घर जे अचे थी मेंदरो महिमान, जेकर मुंहिंजे घर मुंहिंजो राणो महिमान थी अचे त पेकनि सूदो पाण, यानी मां पेका माना उनजी जेको असां जेको रिवाजी ज़िंदगी आम रिवाजी ज़िंदगी में पेका सभ खां क़ीमती माना पेकनि सूदो पाण घर तोड़ घोरियां पिरीअ तां, मां पंहिंजो घर तड़ पेका सभु माना जेके आहिनि पंहिंजे पिरीअ तां घोरे छॾियां। सो एॾी उनखे माना उनजो मोहबत आहे पंहिंजी पेकी। ससुई जे लफ़्ज़नि लाइ लफ़्ज़नि में छा लतीफ़ असांखे सेखारियो अला अचनि उहे जे आहे मन सुरो थिए। दुनिया जी बेसबाती ऐं फ़न जो ज़िक्र बि ईंदो त असां चवंदासीं फ़ानी ॾे फ़ानी दुनिया दम हिकिड़ो, घोड़नि ऐं घोटनि जीअनि थोरा ॾींहं जॾहिं कंहिंजो नौजवानी में इंतकाल थिए थो या कॾहिं पोइ असां लिखंदा आहियूं घोड़ा ऐं घोट, घोड़नि ऐं घोटनि जीअनि थोरा ॾींहं घोड़ा ऐं घोट जेके आहिनि थोरो जीअंदा आहिनि। शाह जो कलाम दुआई आहे
अल्लाह अॻियां सवाइ निवड़त न्याज़ी न्याज़ आज़ी न्याज़ी जे कुझु ॿियो न हलंदो मूं में ऐब खोड़ तूं पाण सुञाणे सुपरी यानी मां त ऐबदार आहियां मां त गुनाहगार आहियां मूं में इलाही ऐब आहिनि तूं पाण सुञाणे सुपरी तूं ई का पंहिंजी बाज कर तूं बि पाण कुझु पंहिंजो कर्म कर छाकाणि त असां ऐबदार आहियूं इहो असां दुआ में बि फिक्रो इस्तेमालु करे सघूं था इहो पाकनि तौर बि इस्तेमालु करे सघूं था त ख़ुदा खणी पंहिंजो जेको आहे आराम करे असां सभु ऐबदार आहियूं अच्छा हुन बाज़ारे दर विनती कंदे चवंदा आहियूं जेॾो तुंहिंजो नाम बाज बे हुजाई मंगा असां इहो दुआ करे में बि घुरे सघूं था दुआ में अलाह जी बारगाह में असां चवंदासीं या अलाह जेॾो तुंहिंजो नाम आहे जेॾो तुंहिंजो नाम आहे बाज बि ओॾाई मंगा ओॾो ई तोखां कर्म थो घुरां ओॾो ई तोखां पंहिंजी बाज थो घुरां रहम थो घुरां सो उन खां अलावा केतिरा ई शेर पाकनि तौरु इस्तेमालु असां करे सघूं था जीअं के ओॾा बे दूर के दूर बे ओॾा सुपरी यानी के एॾा परे रही करे बि वेझो के एॾा वेझो रही बि दूर माना हूंदा आहिनि के गॾु हुजी रही करे बि परे आहिनि के परे वारा बि जेको आहिनि वेझो आहिनि संधी सिक पिरियनि लोक ॾिठे न लहे यानी जेका पिरीअ जी जेका सिक आहे उहा लोक ॾिसे त न लहंदी न जेका महबूब जी सिक आहे उहा दुनिया सॼी कठी कजे त बि माना उहा खणी अॻियां अचे पोइ बि उहा महबूब जी सिक उहा असांजी न लहंदी माण्हू घुरनि माल ऐं सदा घुरां सुपरी यानी माण्हू दुनियावी शयूं घुरनि माल घुरनि आसाइशूं घुरनि आराम घुरनि ऐं सदा घुरां सुपरी मां त जेको आहे पंहिंजे पिरीअ खे थी घुरां वखर सो विहाए जो पई पुराणो न थिए ए न मारो न रीत जीअं सेण मटाइनि सोन ते यानी इहा मुंहिंजे मारुनि जी रीत मुंहिंजो उन्हनि जी रस्म इहा न आहे उन्हनि जो इहो वड़ न आहे उन्हनि जो इहा क़दुरु न आहिनि असांजे मारुनि जा जीअं सेण मटाइनि सोन ते जेके सोन जे बदिले में पंहिंजो वतन खणी चइजे या पंहिंजो पखा पवार जेके आहिनि मटाइनि यानी दुनियावी शयुनि जे बदिले में पंहिंजे ॾेह खे हू कनि मटाइनि ॾातार त तूं ॿिया सभु मङणा यानी ॾियण वारो त तूं आहे ॿिया त सभु घुरण वारा या अला तूं ॾातार तूं ॾियण वारो तूं इंडिपेंडेंट तूं आहे ॿिया सभु डिपेंडेंट आहिनि तोते ॿिया सभु तुंहिंजा मोहताज आहिनि तूं ई ॾियण वारो आहे तूं ई ॾातार आहे ॿिया सभु मङणा आहिनि सो इहो बि असां दोस्तो असां इस्तेमालु करे सघूं था सो त दोस्तो असां इहो पहाकनि जो जेको आहे मतिलबु इन हवाले सां असां काफ़ी सारा शेर ॾिठासीं जेके असां मुख़्तलिफ़ मौक़नि ते इस्तेमालु करे सघूं था त दोस्तो उमेदु आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो सो इन हवाले सां असांजो इहो लेक्चर कंप्लीट थिए थो वरी असां मिलंदासीं ॿिए लेक्चर में अञा बि शालत जा मुख़्तलिफ़ जेके पहलू रहनि था उहे बि असां कवर कंदासीं पोइ असां जेको आहे शालत जो जेको असांजो चैप्टर हूंदो उहो पूरो थी वेंदो सो थैंक यू गाइज़ थैंक यू